मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अॼुकल्ह त जेको मूंखे हैरानी लॻंदी आहे त नौजवान मर्दनि खे औरतुनि खे ॿार दोस्तनि सां उनखे बहितरीनु जेको प्रोटोकॉल ॾींदा, इज़त ॾींदा, ऐं अफ़सोस सां चवणो पए थो त इहा इज़त जेकी आहे तव्हां पंहिंजे पीउ ऐं पंहिंजी माउ खे नथा ॾियो। हा, सभिनी खे जेको ॿार सभिनी खे जेको ख़ान चवंदव, सभिनी खे जेको साईं साईं चवंदव, ऐं सभिनी खे पीर मुर्शिद चवंदव, ऐं घर में जंहिंजो अधु नालो तव्हां वठंदा आहियो ऐं माज़रत सां नालो सॼो ई वठंदा आहियो, ऐं पर उनजी इज़त ऐं फ़ोक़ियत उनखे न ॾींदा आहियो, उहो साईं तव्हांजो पीउ माउ आहे। ऐं इन जो क़दुरु न करणु पंहिंजे मथां ज़िलत खणणु आहे। हा, इन्हनि जो जेको आहे न, इन्हनि जी इज़त जेकी आहे अॼु मुस्लमाननि खां निकिरंदी वञे थी, वालदेन जी। हालांकि इन वालदेन जा तव्हांजे मथां ऐं मुंहिंजे मथां तमामु वॾा जेको अहसान अथनि, जो नंढाप खां वठी करे पालण वारी ज़ात अल्लाह जी आहे, अल्लाह ई पालियो आहे, पर साईं पालियो अल्लाह आहे, पीउ मां जेको आहे तव्हांजे लाइ सबबु थिया आहिनि। हा, पीउ मां जेकॾहिं अगरि नाराज़ आहिनि ऐं तकलीफ़ में आहिनि ऐं कंहिं औलाद जो ग़म खणी वञनि था, पोइ तमामु तव्हांजूं इबादतूं क़बूल जेको हूंदा आहिनि। अगरि पीउ मां नाराज़ विया त जेको आहे पीउ मां खे राज़ी करे वठूं उन्हनि जी ज़िंदगी जे अंदरि